अधु रात जो फकीर चेट कंदो कंहिंखे न कंहिंखे सेट कंदो वो खदड़ो ही छो न हुजे। ओ सकी सुबह सां फकीर के खैर दे। अचो दाया मां ने अचा। माफ कजाए फकीर, खुलियल पैसा कोन। हदे अदब बेअदब सेठानी, फकीर जे शान में गुस्ताखी न कर, बाकी थुक बुझे खैर हली वञो। फकीर इन्हे जे लाइ बि वरी को ॿियो दर वञी ॾिसो। फकीर चयो न त खुलियो कोन्हे को माफ़ करे। सुनी तो वटि त ॿधो बि न आहे। छो न आहे? आहे मूं वटि ॿधो, मां को तो वांगुरु सुञी आहियां। इहो न तो जेको गोबाटे खां ठगी करे 1000 नोट कढियो न, नकुली दई यहाँ खा पंहिंजो मूंखे ख़ैरात ॾे। लॻे थो तूं वॾो पतल बुज़ुर्ग आहे। अञा त मां माहियो टी कोन पहुतो। तॾहिं त पहुतल आहीं। अचे ही वठो 10 रुपया, सच्चा अथई सच्चा। 10 रुपया न खपनि ॾेढड़ी, मुंहिंजो मतिलबु आहे मूंखे 20 रुपया बि न खपनि, मूंखे 100 बि न खपे, मूंखे त 1000 बि न खपे, पूरो लाख रुपया खपे। लाख रुपया? लाख रुपया किथां आया? विया जमा वलुव जी पूरे मिल्कियत ॿाहिरि कढमाई। केरु वलू? कंहिंजो वलू? छाजो वलू? छाजो व्याज? लॻे थो फकीर खे सॼी ख़बर आहे। सेठानी मिठल मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। इहे 12 लख त मां तो मां ई करंदुसि, पर आस्ते आस्ते। सेठानी असां मश्करा फ़क़ीर आहियूं, मिड़ई तोसां मज़ाक पिया कयूं। अॼु असां तोखां कुझु वठण न, पर तोखे कुझु ॾियण आया आहियूं। मूंखे छा ॾियण आयो आहे? मां विलायत में सुतो पियो हुउसि, राति जो मूंखे इशारो आयो त फ़क़ीर वञ मश्करनि जे ॻोठ में सेठानी खे फैज़ ॾेई आ। फैज़ भली ॾे, पर फैज़ू मूंखे न घुरिजई। जंहिंखे बि तूं दुआ कंदीअ वो लाइलाज मरीज़ तुंहिंजी हिकिड़ी फूक सां ठीकु थी वेंदो। अच्छा थी वञनि न त मिड़ई फेर आहे, बाक़ी हर मर्द जो तो वटि इलाज आहे। अंतर मंतर जादू जंतर, अंतर मंतर जादू जंतर। छो बेड़ा पार थई सेठानी, बेड़ा पार थई। वाह, ही त को पतल फ़कीर मूंसां त भलाई करे वियो। मुंहिंजा त चार ई तबकर छलकी विया। साहब ये जमाल घोटो भी सही माण्हू न आहे। बिल्कुल तू सही तो चई, पर मुंहिंजो नालो भी धनु धोबी आ। अहिड़ी हणंदो आहियां गोभी जो दुश्मन खे घर बि हथ न अचे। पर ही मसलो मूंखे मुंझल तो लॻे, इनखे तूं सुलझा। जांच कर त असली माजरा छा आहे। साहब मूंखे त लॻे थो त इहा सरासर पावली ऐं टोनीअ खे वेड़ाइण जे लाइ रिथ रिथी वई आहे, ऐं इहा रिथ कंहिं रिथी आहे इन जी जांच थियणु घुर्जे। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।